नज़ीर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। चीफ जस्टिस यहिया आफरीदी खे इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस बाबर सत्तार जो ख़त मिलियो है। अहम ख़बर है जो असां पंहिंजे नाज़रीन के शेयर करे रहिया आहियूं। जस्टिस बाबर सत्तार पारां चीफ जस्टिस के बदली मामले ते के ज़ाती तौर ते ॿुधण जी इस्तदा कई आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त ज़रियनि मूजिब आइन जे आर्टिकल 200 के तहत बदली मामले खां पहिरियां कमीशन इजलास में मूंखे ॿुधो वञे। जस्टिस बाबर सत्तार पारां ख़त में लिखियो वियो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट मां जजिस जी बदलियुनि वारे मामले ते जुडिशल कमीशन जो अॼु इजलास थींदो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त जस्टिस मोहसिन अख्तर कियानी, जस्टिस बाबर सत्तार ऐं जस्टिस सुमन रिफ़त जा नाला ग़ौर हेठि ईंदा। इजलास में जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर ऐं जस्टिस ख़ादिम हुसैन सूमरो जे नालनि ते बि ग़ौर थींदो। चीफ जस्टिस पाकिस्तान यहिया आफरीदी जजिस जी बदली वारे मामले ते इजलास घुराइण जी मुखालिफ़त कई हुई। अवां खे ॿुधाईंदा हलूं त चीफ जस्टिस इस्लामाबाद सरफराज़ डोगर 5 मेंबरनि जी रिक्विज़िशन ते इजलास घुरायो हो। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। चीफ जस्टिस यहिया आफरीदी खे इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस बाबर सत्तार जो ख़त मिलियो है, जॾहिं त जस्टिस बाबर सत्तार पारां चीफ जस्टिस के बदली मामले ते के ज़ाती तौर ते ॿुधण जी इस्तदा कई वई आहे।